सदर आसिफ अली ज़रदारी सां तुर्कमानिस्तान जे परॾेही वज़ीर राशिद मीरदोफ जी मुलाक़ात। सदर तुर्कमानिस्तान सां मुख़्तलिफ़ शोबनि में लाॻापा वधाइण ते ज़ोर ॾींदे चयो त पाकिस्तान ऐं तुर्कमानिस्तान जा लाॻापा खिते में अमन ऐं ख़ुशहाली जी गॾियल वीज़न ते ॿधल आहिनि। तुर्कमानिस्तान खे गवादर बंदरगाह मां इलाइक़ाई वापार वधाइण फ़ाइदो वठणु घुरिजे। सदर पारां ॿिन्ही मुल्कनि में वापारी इक़्तिसादी सीड़पकारी ऐं सक़ाफ़ती लाॻापनि खे वधाइण जी ज़रूरत ते ज़ोर। वज़ीर आज़म मुल्की एक्सपोर्ट्स के सालियानो 60 अरब डॉलर्स ताईं पहुचाइण जो हदफ़ ॾेई छॾियो। वापार वारी वज़ारत ऐं लाॻापियल इदारा 3 सालनि में एक्सपोर्ट्स जे 60 अरब डॉलर्स जे हदफ़ लाइ अमली क़दम खणनि। पाकिस्तान जी तरक़ी लाइ सभिनी खे महिनत करणी पवंदी। ABR पारां एक्सपोर्टर्स जे रिफंड्स में कंहिं बि क़िस्म जी देर क़बूल न कई वेंदी। शहबाज शरीफ़ जो नेशनल डेवलपमेंट एक्सपर्ट बोर्ड जे इजलास खे ख़िताब। एक्सपोर्टर्स जा मसला हल करे ईंदड़ 2 हफ़्तनि में रिपोर्ट पेश करण जी हिदायत। तालीम खाते मौसमी हालतुनि खे नज़र में रखंदे गर्मी जूं मोकलूं वधाए छॾियूं। हाणे स्कूल 1 अगस्त बदिरां 14 अगस्त ते खुलंदा। तालीम वारे वज़ीर सरदार शाह जो चवणु आहे त गर्मी ऐं इम्कानी बरसात सबबि मोकलुनि में वाधि कई आहे। मोकलुनि खां पोइ नओं तालीमी साल शुरू थींदो। पाकिस्तान तहरीक इंसाफ मखसूस सीटूं न मिलण ख़िलाफ़ पार्लियामेंट ॾाढो बुख हड़ताली कैंप क़ाइमु करे छॾी। अपोज़िशन लीडर उमर अयूब जो चवणु आहे त फारम 47 वारे हुकूमत जी ॿेड़ीअ में पाणी अची चुको आहे। बचणु मुमकिन नाहे। ॿुधायो वञे त कहिड़े क़ानून तहत PTI सेक्रेटेरिएट ते कहिड़े क़ानून तहत चढ़ाई कई वई। असद उमर जो चवणु आहे त ॾेखारियो पियो वञे त मुल्क ताक़त जे ज़ोर ते हलाए वेंदो। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त शिदत पसंदी ऐं फ़िरक़ेवारियत जी समाज में का बि गुंजाइश नाहे। मसला हर हंधि हूंदा आहिनि। असां सभिनी खे गॾिजी मसला हल करणा आहिनि। पुलिस समेत सरकारी नौकरियुनि में अक़लियतुनि जी कोटा वधणु घुरिजे। मसीह बिरादरी बि ओतिरी पाकिस्तानी आहे जेतिरा असां आहियूं। सदर आसिफ अली ज़रदारी क्रिश्चियन मैरिज तरमीमी एक्ट 2024 जी वाध करे छॾी। ऐवान सदर इस्लामाबाद में क्रिश्चियन मैरिज तरमीमी एक्ट 2024 ते सहन वारी तकलीफ़। तरमीमी एक्ट तहत मसीह बिरादरीअ जे छोकिरनि ऐं छोकिरनि लाइ शादी जी उमिरि 18 साल कई वई। उन खां अॻु मसीह बिरादरीअ जे मर्दनि लाइ शादी जी उमिरि 16 ऐं औरतुनि लाइ 13 साल हुई। सिंध सरकार पारां मंशियात फरोशनि ख़िलाफ़ फ़ैसिलाती कार्रवाई जो फ़ैसिलो। सीनियर सूबाई वज़ीर शहजील इनाम मेमण जी सदारत एक्साइज़ नार्कोटिक्स कंट्रोल विंग जे ऑफिसरनि जो इजलास दौरान मंशियात ख़िलाफ़ ऑपरेशन ऐं हलंदड़ कार्रवाइयूं बाबति ब्रीफिंग। शहजील मेमण पारां मंशियात फरोशनि ख़िलाफ़ रोज़ानो जी बुनियाद ते सख़्त फ़ैसिलाती कार्रवाइनि जी हिदायत। मंशियात फरोश मुआशरे लाइ नासूर बणिजी विया आहिनि। खेनि कंहिं बि सूरत में बख़्श न कयो वेंदो। शहजील मेमण जो इजलास खे ख़िताब चयाईं शहरनि समेत बहिराणनि में बि मंशियात जी सप्लाई में इज़ाफ़ो थी वियो आहे जेका ॻणितीअ जोगी हालत आहे। आख़िरकार 9 मई जे मास्टरमाइंड मनसूबाबंदीअ जो एतिराफ़ करे वरितो। पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ पारां बानी PTI जे एहतजाज जे सॾु ॾियण वारे बयान ते रद्द अमल। चवे थी 4 महीना जंग ते पलेस्तर ॿधी ड्रामई दौरान 9 मई जी मनसूबाबंदी कई वई। ज़मान पार्क दहशतगर्दनि जो तरबियती हेडक्वार्टर रहियो। पेट्रोल बम ठाहिण ऐं रियासत ते हमले जी तरबियत ॾिनी वई। ही जमायत न पर डफेर जो टोलो आहे जंहिंजो मक़सदु रियासत खे नुक़सान पहुचाइणु आहे। ही कहिड़ो पुरअमन एहतजाज हो जंहिंमें 200 खां वधीक फ़ौजी ठिकाणनि ते हमला थिया। उन शरपसंद टोले ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई मुल्की सलामती ऐं क़ौमी मुफ़ाद जी घुरिज आहे। पीपल्स पार्टी जी सेनेटर शेरी रहमान बानी PTI खां माफ़ीअ जो मुतालबो करे छॾियो। बानी PTI पारां GHQ आॾो पुरअमन एहतजाज जे सॾु ॾियण वारे बयान ते रद्द अमल ॾींदे शेरी रहमान जो चवणु आहे त बानी PTI गिरफ़्तारीअ खां बचण लाइ ॻुझनि इदारनि खे निशानो बणायो। इदारनि ऐं शहीदनि जे यादगारनि ते हमले जो सॾु ॾियण जो एतिराफ़ काफ़ी नाहे। बानी PTI माफ़ी घुरे। खुशी शाह जो चवणु आहे त PTI बानी खे अस्करी इमारतुनि ऐं ठिकाणनि ते हमिलो करण जो एतिराफ़ घणो अॻु करणु घुरिजे हा। PTI बानी मुल्क में नफ़रत ऐं तशद्दुद जी सियासत जो बुनियादु रखियो। PTI खे हकारी सियासत जी शुरूआत करणु घुरिजे।
पीटीआई जो मरकज़ी इतलात सेक्रेटरी रऊफ़ हसन ॿिनि ॾींहंनि जी जिस्मानी रिमांड ते एफआईए हवाले डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट इस्लामाबाद रऊफ़ हसन जो जिस्मानी रिमांड मंज़ूर करे वरितो। सोशल मीडिया अकाउंट जे डिवाइस हथ करणी आहे। डिवाइसिस मिलंदी त वधीक जांच थींदी। एफआईए प्रोसिक्यूटर पीपल्स पार्टी मखसूस सीटुनि ते सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते नज़रसानी अपील दाख़िल करे छॾी। सुप्रीम कोर्ट में पीपल्स पार्टी तरफ़ां फारूक एच नाइक अपील दाख़िल कई। तहरीक इंसाफ़ खे घुरण बिना मखसूस सीटूं ॾिनियूं वयूं आहिनि। मखसूस सीटुनि जो 12 जुलाई वारो फ़ैसिलो वापसि वरितो वञे। अपील में इस्तदा मुस्लिम लीग नून अॻे ई मखसूस सीटुनि वारे फ़ैसिले ते नज़रसानी अपील दाख़िल करे चुकी। वरे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे चेयरमैन ऐं मेंबरनि जी मुलाक़ात। सिंध पब्लिक सर्विस कमीशन सेप्टेम्बर 2022 खां अप्रैल 2024 ताईं 17 ग्रेड जा 9836 उम्मीदवार पास कया। सिंध पब्लिक सर्विस कमीशन हिन वक़्तु 9466 ख़ाली जायुनि ते सिलेक्शन जो कमु करे रही आहे। वरे वज़ीर खे ब्रीफिंग। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी कंप्यूटर टेस्टिंग सिस्टम खे फौरी तौर ते मुतारिफ़ करायो वञे। मूंखे सिंध पब्लिक सर्विस कमीशन मां पास थियल बहितरीन डॉक्टर ऐं उस्ताद घुर्जनि था। मुराद अली शाह जी हिदायत। कराची में हॉक्स बे वटि समुंड में विञे 5 ॼणा ॿुॾी विया। औरत समेत 2 ॼणा फोत 3 खे बचाए वियो। टर्टल बीच एंड 6 हंट साम्हूं समुंड में विञे 4 औरतुनि समेत 5 ॼणा ॿुॾी विया। पुलिस मूजिबि समुंड में ॿुॾी 30 वरनि जी नौरीन ऐं 40 वरनि जो राशिद फोत थी विया। ज़ेब सोबी ऐं आसमा खे बेहोशी जी हालत में समुंड मां ॿाहिरि कढी मनोड़ा अस्पताल मुंतक़िल कयो वियो। लाड़काने जे बहारपुर पाड़े में ज़हरीलो खाधो खाइण सबबि औरतुनि ऐं ॿारनि समेत हिक ई घर जा 14 भाती बेहोश अस्पताल मुंतक़िल। बेहोश थियलनि में पीपुल्स लेडीज़ विंग जी सीनियर वर्कर हसीना भुट्टो, रीमा सवेरा, वज़ीर अली, शहबाज, माजिद भुट्टो ऐं ॿिया 12 शामिल। नवाबशाह भरिसां ॻोठ अता मोहम्मद जमाली में 8 वरनि जी निगरी शाख में ॿुॾी फोत। रांदि खेॾण दौरान पैर तिरकण सबबि सूंह जमाली शाख में ॿुॾी फोत थी वई। घर में कोहराम। टंडो आदम में औरत इलाज दौरान फोत। वारसन पारां डॉक्टरानी ते गफ़लत जो इल्ज़ाम। सिटी थाने जी अधचाइया पाड़े में औरत इमामज़ादी भुट्टो फोत थी वई। वारसन जो चवणु आहे त डिलीवरी दौरान ग़लति ऑपरेशन सबबि ज़हर पेट में फैलजण सबबि औरत फोत थी वई। डॉक्टरानी ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ऐं डोकरीअ में टाउन कमेटी जे वाइस चेयरमैन ते डंडा बरदार माण्हुनि जो हमलो। जवाबदारनि हमलो करे वाइस चेयरमैन मुखी राजकुमार ऐं संदसि भाइटे सागर मथां लठनि जो वसकारो लाइ ॾिनो। वाक़े जा सीसीटीवी फुटेज मंज़र आम ते अची विया। मुखी राजकुमार जो चवण त कंहिं सां बि दुश्मनी नाहे। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। पुलिस 6 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे जांच शुरू करे छॾी।